जिले घोटकी के थाना आंदल सुंदरानी की हुदूद पुलिस पिकेट 46 पर 40 से जायद मुसल्ला डाकुओं ने जदीद असले से हमला किया। हमले में 2 पुलिस एहलकार अब्दुल कादिर महर और जहीर अहमद थईम शहीद हो गए। घोटकी पुलिस की भारी नफरी डाकुओं से ताकुब में कच्चे की तरफ रवाना हुई, जहां पुलिस और डाकुओं में मुकाबला हुआ। पुलिस के मुताबिक पुलिस मुकाबले में 2 डाकू जख्मी हुए। दूसरे रोज एतवार के दिन शहीद एहलकारों को एसएसपी घोटकी ऑफिस लाया गया, जहां शहीद एहलकारों की नमाज जनाजा अदा की गई। नमाज जनाजा अदा करने के बाद जस्त खाकी को घोटकी पुलिस के चौको चौबंद दस्ते ने सलामी पेश की। रात आंदल सुंदरानी हद में पिकेट ते हमलो थियो। ॾोहारनि जी मूवमेंट ही पिकेट वारनि मूवमेंट ॾिसी करे इन मुक़ाबिलो स्टार्ट थियो। पिकेट नंबर 46 ते उन ते 12 जवान असांजा तैनात आहिनि। 2 जवाननि मुक़ाबिलो कंदे हुए जाम शहादत नौश फरमायो। पिकेट आहे 46 आंदल सुंदरानी। जेका लोकल इन्फॉर्मेशन मिली आहे पिकेट वारनि खां मिली आहे त 2 ॾोहारी बि उन में धकी थिया आहिनि। खबर पई कहिड़ी गैंग सां कहिड़ा ॾोहारी नी? फ़िलहाल जेके पेरा वग़ैरह खणा आहिनि इन्फॉर्मेशन असांखे लोकल मिली आहे। कुझु शहरनि मां इन्फॉर्मेशन मिली आहे त हिन में शहर गैंग आहे। कहिड़ो शहर साईं जेकॾहिं नालो कहिड़ो? नालो इहो खणिजे त इहे राहिब शहर वारा आहिनि, उन्हनि जो गैंग मेन टोलो उहो ई आहे। सर राहिब शहर एतिरे अरसे खां जेको आहे उहो धाड़नि फुरनि जूं वारदातूं करे थो। हाणे त हू उतां रौंती मां निकिरी करे आंदल सुंदरानी पहुचे थो ऐं पुलिस एहलकारनि खे शहीद करे वञे थो। हीउ ॿियो उनजो अटैक आहे हिन महीने ॾेढ जे दौरान। छा वजह आहे हिन महिल ताईं पुलिस उन्हनि जे ख़िलाफ़ु को मौसर क़दम न खयों आहे, या उन्हनि जे ख़तमु करण जे लाइ का स्ट्रेटेजी को ऑपरेशन जेको उन्हनि जे मंतकी अंजाम ताईं पहुचाए को ॾिसण में नथो अचे? छा वजह आहे? इन में ज़िम्मेवार सिंध पुलिस आहे या सिंध हुकूमत आहे? तव्हां ॾिसो हूंदो त हिन में काफ़ी ऑपरेशन्स थिया आहिनि। त रिसेंटली जेका असांखे कामयाबी मिली मोहिब शहर ऐं तोड़ो शहर, उहो राहिब शहर जे गैंग जा मेंबर आहे जेके मारिया विया हुआ। राहिब शहर असांजो टारगेट आहे। इन में असांजी ऑपरेशन कंटिन्यूस हिकिड़ो हले थो, ॿियो टारगेटेड बेस्ड ऑपरेशन बि हलनि था। इनफैक्ट कल्ह असां मीडिया में न ॾेई सघियासीं त कल्ह असांजे कच्चे में रेंजर्स सां गॾु मुश्तरका ऑपरेशन हो, जिन में कुझु ठिकाना असां उन्हनि जा मसमार कया आहिनि। उहे वीडियोज़ बि तव्हां सां अॼु मां असां शेयर करे वठंदासीं। जय सवाल राहिब शहर जो, त इनशाला उहो ॾींहुं परे न आहे जीअं ॿिया ॾोहारी मारिजा विया आहिनि, मुक़ाबले में हे ॾोहारी बि मारिजी वेंदो। यार असांखे मिली चुका आहिनि। सिंध गवर्नमेंट IG ऑफिस ऑर्डर बि प्लेस कयो आहे। कुझु ऑर्डर्स जेके आहिनि असां वटि ऑलरेडी पहुची चुका आहिनि। जेके बि ऑपरेशन में जेका हथियार यूज़ थियनि था उहे जदीद हथियार पाण वटि बि आहिनि ऐं उहे इस्तेमालु थियनि था पिया। सर पुलिस पिकेट्स जेके कच्चे वारे इलाइक़े में ख़ासि करे बंदि ते मौजूदु आहिनि, उन्हनि जी सूरत हाल का सुठी कोन्हे। तव्हांखे पाण खे ख़बर आहे त उहो धाड़ेलनि सां विढ़ण जे लाइ जेके तव्हां पिकटूं ठाहियूं आहिनि उहे मुकमल न आहिनि। छा अहिड़ो कुझु न आहे बजट जे हवाले सां, जेको सहूलियतुनि जे हवाले सां, त उन्हनि खे अहिड़ियूं सहूलियतूं ॾिजनि, अहिड़ियूं पिकटूं ॾिजनि, अहिड़ा हथियार ॾिजनि त जीअं जवान उते तव्हां जीअं ॿुधायो था त 12 जवान मौजूदु हुआ, जेकॾहिं सभु जवान विढ़नि हा त पॉसिबल आहे उन्हनि जो बि खोड़ सारियूं जेको आहे उहो मोर्चा उहो बि धाड़ेल बि मरनि हा। तव्हां छा था सम्झो त पुलिस एहलकारनि में को ट्रेनिंग जी खोट आहे या कॉन्फिडेंस जी खोट आहे, या जेको पिकेटनि जा जहिड़े हवाले सां ठहियल आहिनि उन्हनि जी वजह सां पुलिस उन्हनि लाइ नथी मिली सघे? पिकेटूं असांजी मज़बूत थियल आहिनि। उहे पिकेटूं असांजी ऑक्यूपाए थियल आहिनि जिन में मथे मोर्चा आहिनि। और तव्हां वञी प्रैक्टिकली ॾिसंदव त हुन में फिज़िबिलिटी तमामु सुठी आहे। हिकु मोर्चो मथे आहे, साइड ते बि मोर्चा हुन जा ठहियल आहिनि। ट्रेनिंग जी खोट न आहे, पर ट्रेनिंग हिकिड़ो ऑनगोइंग प्रोसेस आहे। इहो तव्हां पहिरियों बि सवाल पुछो त ट्रेनिंग रेगुलरली हिन जी थींदी रहे थी। फायरिंग प्रैक्टिस बि थींदी रहे थी। कुझु जदीद हथियार आहिनि उन्हनि जे लाइ असां स्पेशल पंहिंजा सिपाही उन जदीद हथियार ते ई फायरिंग जे लाइ इहे ट्रेन कराया विया आहिनि। जदीद हथियार ॾिसो G3 SMG इहो हिकिड़ो कारआमद हथियार आहे। जिते बि तव्हां विहाईंदो मोर्चे में इफेक्टिवली उहो इस्तेमालु कए त इहो तमामु सुठो हथियार आहे। बाक़ी रहियो सवाल ट्रेनिंग असां इम्प्रूव कयो आहे। सिंध गवर्नमेंट बजट बि ॾिए थी। हाणे तव्हां रिसेंटली ॾिठो हूंदो असां जेके बंद थी पिकेट्स आहिनि उन्हनि ते मथे एयर कूलर, सोलर पैनल, प्लेट ऐं बैटरी बि ॾिनी आहे, ताकी अगरि जवान जेको मथे मोर्चे में बीठो आहे त उहो थधिकार जी थधी हवा सां गॾु उहो ड्यूटी करे। स्लोली एंड ग्रेजुअली इन जी इम्प्रूवमेंट थींदी थी रहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे राशन बि असां हुनखे प्रोवाइड कंदा आहियूं। इहो सिर्फ़ु हिन पिकेट्स जे लाइ बंद जे लाइ न आहे, घोटकी फीडर ते आहिनि उन्हनि पिकेट्स लाइ बि जेके असांजे अंदरि कच्चे में 5 कैंपियूं लॻल आहिनि, उन 5 कैंपुनि ते बि इहे सभु सहूलियतूं राशन वग़ैरह पहुचाए वियो आहे। थैंक यू। पढ़ लें 1 घंटे पे 10,000 नहीं काटेगा। आप लेटर को इफेक्टिवली पढ़ लें, ठीक है। जो 5 दिन की गैरहाज़िरी है उसके काटे गए हैं। सज़ा जज़ा मेरा डिपार्टमेंट है, हमारा काम है। अगर एक सिपाही पिकेट से गैरहाज़िर हो जाता है तो पिकेट्स पे यूनिट नहीं बनता। इसीलिए कभी हौसला अफजाई भी करनी पड़ती है जहाँ पे इनकी सज़ा जज़ा से भी माहौल ठीक हो सकता है। आप देखे होंगे काफ़ी पिकेट्स पे इतवार वाले दिन मैंने विज़िट किए, गेमड़ों की पिकेट्स वो अच्छी थी, उन सबको मैंने CC3 और कैश रिवार्ड भी दिया हुआ है। थैंक यू।
एसएसपी घोटकी के मुताबिक पुलिस पिकेट पर हमला राहिब शर गैंग ने किया। कैमरामैन टीम के साथ अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।